वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ गदैत मिन अहलिका तुबव्विउल मुमिनीना मक़ाइद लिल-क़िताल वल्लाहु समीउन अलीम। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। इन आयत सगूरी जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जंगे उहद जे मुतलिक़ इरशाद फरमायो आहे। इस्लाम जी पहिरीं मुअरको पहिरीं जंग बदर आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जॾहिं हिजरत फरमाए मके पाक खां मदीने पाक में तशरीफ़ फरमा थिया ऐं उते इस्लामी रियासत क़ाइमु फरमायूं। हिजरत जे ॿिए साल मुशरिक़ मक्का मुख़ालिफ़ीन इस्लाम हथियार जमा करणु शुरू कयाऊं त असां मुसलमाननि ते हमिलो कयूं। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन जे दिफ़ा जे वास्ते मके पाक ऐं मदीने पाक जे विच ते हिकिड़ी जाइ आहे जंहिंजो नालो बदर हिकिड़े शख़्स जो नालो हुयो। उन्हनि जो खूह हुयो। उन जॻह ते इस्लाम जी पहिरीं जंग लॻी रमज़ान मुबारक जे महीने जे अंदरि। इन जो ज़िक्र अॻियनि आयतुनि में अचे थो पियो। उन खां पोइ जंग उहद जेका वरी उहा हिजरत जे 3 साल ॿिए साल ते बदर 3 साल ते वरी शवाल जे महीने जी 15 तारीख़ ते उहा जंग बदर जेका आहे उहा वरी मदीने पाक जे भरिसां उहद जो पहाड़ आहे उते थी आहे। हीअ आयतूं मुबारकूं उन 2 आयतूं सगोरियूं आहिनि जेके अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उहद जे मुतलिक़ इरशाद फरमायो आहे। उनजी सूरत हाल कीअं हुई जॾहिं मुशरिकनि खे काफ़िरनि खे बदतरीन शिकस्त थी। 70 वॾा काफ़िर क़त्ल थिया बदर में। वॾा इंतिकामी माण्हू हुया ऐं जाॾां काॾां जी उन्हनि खे मलामत थी त बेहथियार माण्हू तव्हांखे मारे विया, तव्हांखे क़त्ल करे विया, तव्हांखे गिरफ़्तार करे विया। 70 माण्हू मरी विया, 70 माण्हू गिरफ़्तार थी करे रसनि सां ॿधी करे महबूब करीम सल्लल्लाहु जा ग़ुलामनि खे काहे थी मदीने पाक में बंदि कया। उन्हनि खे दुनिया जे ताननि मारे विधो। उहो मके वारनि तयारी कई त मुसलमाननि खां असां इहो बदिलो वठूं। 3000 जो लश्कर वठी मदीने पाक जी तरफ़ ॾे रवाना थिया। अची उहद वटि अची उन्हनि क़याम कयो। यानी 7 मील मदीने पाक जे ॿाहिरां जॾहिं उते पहुता त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पंहिंजे सहाबनि सां मशवरो फरमायो त हाणे छा कयूं। हीअ त अची विया आहिनि बदर में त उन्हनि खे बुरी शिकस्त सां ॾिनीसीं, पर हाणे त मदीने जे मथां ई काह करण वारा आहिनि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ग़ुलामनि खे जमा फरमायो जंहिंमें असहाब इकराम बि हुया ऐं मुनाफ़िक़ बि उन्हनि में हुया। अब्दुल्लाह बिन उबई मशहूरु जंहिंजो लक़ब आहे रईसुल मुनाफ़िकीन, उहो बि उन मशीरनि जे अंदरि वेठो हुयो। उनजी बि जमायत हुई, उनखे बि माण्हू मञण वारा हुया। जेको ज़ाहिर में असहाबी मुस्लमान बातिन में मुनाफ़िक़ हुयो। पाण फ़र्ज़ ॾियो ख़बर त हाणे छा कयूं। इहे दुश्मन त अनक़रीब मदीने ते हमिलो करण वारा आहिनि। उन अब्दुल्लाह बिन उबई महबूब जी ख़िदमत में अर्ज़ु कयो त साईं असां मदीने में हिते वेहूं था, जॾहिं असां हिते हमिलो कयूं न पोइ ॾिठो वेंदो। असहाबनि मां साहबनि अर्ज़ु कयो त सुहिणा इहो सही न आहे जो मदीने ते घरनि ते हमिलो कनि पोइ असां उनजो दिफ़ा कयूं। छो जो घमसान जी जंग थी वेंदी, ॿार बचा आहिनि, घर आहिनि, अलाए छा उनजी कैफ़ियत इहा बहितर आहे त उते हली उन सां उनजो दिफ़ा कयूं असां। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात ईअं मशवरो फरमाए करे ऐं पंहिंजे घर में विया ऐं उतां ज़ेबतन थी करे जंग जी तयारी करे ॿाहिरि निकिरी आया। यानी जुमे जी निमाज़ खां पोइ ऐं इहा आचर जे ॾिहाड़े उहद में जंग निकिरी आहे। जुमे निमाज़ खां पोइ अलाह जो महबूब ज़िरह पोश थी करे हथियार खणी जीअं ॿाहिरि निकितो। साहबी ॾाढा ख़ुशि थिया त अलाह जो महबूब हाणे जंग ते हले थो पियो। पर मुनाफ़िक़नि जा तरह लॻी विया। छो जो मुनाफ़िक़ उनखे चइबो आहे जंहिंजो इस्लाम सां को वास्तो न हूंदो आहे, ज़रूरत जे तौरु रुॻो पाण खे मुस्लमान सॾाईंदो आहे। ज़कात बि न ॾींदई, माल बि बचाईंदो ऐं अहिड़ी तरह
हुननि जो ॾिठो त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तयारु थी आया आहिनि त बसि मरी वियासीं, हाणे त वञिणो पवंदो, पोइ हिते हटणो बि न आहे। पोइ उहो अब्दुल्ला बिन उबई इब्न सलूल जेको हुयो, उहो बि साईं 300 माण्हू पंहिंजा तयारु कया त हाणे त निकिरणो आहे, हंधि था हलणो आहे, मदीने में रहूं था पिया, मुस्लमान बि सॾनि था पिया। यानी टोटली लश्कर इस्लाम जो उन्हनि मुनाफ़िकनि सां गॾु 1000 होॾां 3000 मुशरिक ज़ैबतन थी हथियार खणी इहे अची उहिद में अॻु में पहुची वेही रहिया त अचो था त अचो, न त असां तव्हां ॾे था अचो। हुननि खे साड़ो वॾो अॻे हुननि पादर वॾा खाधा हुआ, हाणे उहो चयो वॾो लश्कर वठी आया त हाणे छा कंदा असांखे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात पंहिंजे सहाबनि खे साण खणी अची उहिद में पहुता। उते पहुता पोइ अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उन कैफ़ियत खे बयानु थो फरमाए त इज़ गदौत मिन अहलिक, यानी सुबुह जे टाइम तूं पंहिंजे घर मुबारक मां निकिती तो बव्वे उल मुमिनीन मक़ाइद लिल क़िताल, ऐं मोमिननि खे मोर्चनि ते पियो बीहारी। अलाह जे महबूब जी हिकमत ॾिसो, जंगी माण्हू इहे कमु कंदा आहिनि, जेके जंग खे हारी कंदो, हारी हूंदो उहो कुणमत कंदो, उहो ॼाणे त कहिड़ी मौसम में फ़सुलु काइबो आहे, केॾी महिल हुनखे पाणीअ कलर ॾिबो आहे। पर अलाह जो महबूब कॾहिं बि जंग लड़ियो कोन, पर सुहिणे महबूब खां वधीक ॿियो को थी नथो सघे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहिद जबल खे पुठी ॾेई उते वेंदो न, अॼु बि उहे साॻा निशान उहे जायूं बीठियूं आहिनि जितां मुशरिकनि हमिलो कयो। उनजे विच में हिकिड़ो घाट हुयो, यानी लंघ हुयो हिकिड़ो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात हज़रत अब्दुल्ला बिन जुबैर खे 50 माण्हू ॾिनाई कि इन घाट ते तव्हां बीहजो, थी सघे जो पुठियां मथां केरु हमिलो करे, हे तीर अंदाज़ न तीर हणण वारा, इन्हनि खे तव्हां टपण न ॾिजो, असां हेॾा मुक़ाबिलो कयूं था पिया, मथां इहो मुखालिफ़त करे ऐं न त बसि पोइ समत वठी करे असां ते हमिलो कनि, पर तव्हां इन जाइ तां तव्हांखे हटणो न आहे, चाहे शिकस्त थिए चाहे जीत थिए, खटियूं या हारायूं पर जाइ न छॾियो। हज़रत अब्दुल्ला बिन जुबैर उन जॻह ते 50 सिपाही सहाबी साण करे तीर अंदाज़ करके वेही रहे, यानी लश्कर आम्हूं साम्हूं थिया त हिन अब्दुल्ला बिन उबई बिन सलूल छा कयो, पंहिंजे 300 माण्हुनि सूधो भॼी निकिरी विया। जॾहिं आम्हूं साम्हूं थिया हुन अहिड़ी टिक ठाती त हाणे न मोटणो, हाणे भॼणो न आहे, पर जॾहिं जंग सफ़ा बिल्कुलु तयारु थिए त उन टाइम में जीअं भॼूं त हुननि में बि बुज़दली पैदा थी पवंदी, हो बि पंहिंजा पेर खोले न सघंदा। पोइ अलाह ताला जी ज़ाते बाबरकात ॿी आयत में इरशाद फरमायो, इज़ हमत ताइफ़तान मिनकुम अन तफ़शला, ऐं तव्हां मां 2 जमायतुनि जॾहिं हुननि खे भॼंदे ॾिठो त हे बि बुज़दिल थी वियो आहे, यार 300 माण्हू थोरा त कोन्हनि के, मुनाफ़िक 300 माण्हू जंग जे दौरान कढी भॼी निकिरे थो पियो, बाक़ी वञी जेके सहाबी 700 बचा उन्हनि जी कैफ़ियत जे अंदरि बि उन्हनि जो मथां असरु पियो। अलाह ताला इज़ हमत ताइफ़तान मिनकुम अन तफ़शला वल्लाहु वलियुहुमा, ऐं अलाह ताला उन ॿिन्ही जो मददगार आहे। पोइ भॼण जो इरादो हुननि बि हो जो भॻा हिननि में, उहे कहिड़ा हुया, उहे अंसार सगुरा, हिकिड़ो क़बीलो हुनजो ख़ज़र जो, ॿियो हुयो ओस, उन्हनि जो ॾिठो त हे विया हाणे कीअं विढ़ंदासीं, हुए 1000 हुयासीं 300, हो 2 हिसा असांखां घड़िया, हाणे हे 300 बि निकिरी विया, हाणे त असां 700 बचियासीं, हो 1000 3000 कीअं मुक़ाबिलो थींदो। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि जे दिलि जे अंदरि मज़बूती पैदा कई, ऐं उन साहबनि खे त वञनि त भली हुजनि पर महबूब जो साथ न छॾींदासीं। पोइ नतीजो कहिड़ो निकितो, नतीजो इहो निकितो त जॾहिं मुस्लमाननि मुशरिकनि जी जंग लॻी, एॾो हमिलो मुस्लमाननि कयो जो हुननि में भाॼ पइजी वई, सभु भॼी हलिया, सामान फिटी करे 3000 हुया पर उनजा पेर खुपिया कोन, छोजो ईमानी ताक़त जेका आहे उन जहिड़ी ॿी का शइ आहे न, सभु भॼी हलिया विया। उहे भॼी हलिया विया ऐं मुस्लमान उन्हनि जे ख़ैमनि ते, उन्हनि जे हथियारनि ते जेको सामान फिटी कयूं उन सभिनि ते कब्ज़ो करे वरितो, भॼी हलिया विया। हाणे हू जेके हुते बीठा जिनखे अलाह जे महबूब बीहारियो हज़रत अब्दुल्ला बिन जुबैर रज़ी अलाह ताला अन्हु, उन्हनि जो ॾिठो त काफ़र भॼी विया, बसि फतेह थी वई, नारा लॻी विया, सामान फिटी करे विया हलिया, त हुन उतां लहण जो इरादो कयो त हज़रत अब्दुल्ला बिन जुबैर ख़बरदार, तव्हां हिन घाट तां लहणो न आहे, तव्हां महबूब छा फरमायो त इहा जाइ तव्हांखे छॾणी न आहे। न न साईं ॾिसो त खटे विया, भॼी विया, हाणे उहो सामान था खणनि बीठा न। पोइ इन तरदुद जे अंदरि हुननि पंहिंजी जाइ छॾी, जाइ छॾियाऊं, जाइ छॾण खां पोइ जॾहिं उहे हेठि लही आया उन घाट खां त मुशरिकनि परे खां ॾिठो त घाट ख़ाली आहे, जिते माण्हू तीर अंदाज़ बीठा, पोयां फिरी करे उतां हमिलो कयो मुस्लमान, त
त हे त घोड़नि खां हेठि लथा बीठा आहिनि। पोइ जेको नुक़सानु थियो साहबनि जो, उन जॻह ते काफ़ी सहाबी शहीद थी विया। नबी के सलाम जो सॻो चाचो जेको हज़रत अमीर हमज़ा, उहो बि शहीद थी वियो। महबूब करीम सलाम नफ़्स नफ़ीस पाण बि ज़ख़्मी थी पिया। यानी हाणे इहो नुक़सानु छा में थियो? सिर्फ़ु अलाह जे हबीब जी हिकिड़ी नाफ़रमानी, हिकु नाफ़रमानी जेका उहो घाट छॾियो। नुक़सानु सिर्फ़ु महबूब जी नाफ़रमानी, बाक़ी सॼो फ़ाइदो ई फ़ाइदो आहे। हिकिड़ी नाफ़रमानी जे करे मुस्लमान जो नुक़सानु थियो। पोइ काफ़ी शहीद थी विया, पर इन जे बावजूदि बि अलाह ताला इस्लाम जी अज़मत खे बुलंद फ़रमायो। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ बि उन जो दिफ़ा करे उनखे उन जाइ तां हटाए छॾियऊं। ऐं इस्लाम में काफ़ी सहाबी शहीद थिया, काफ़ी उहे ज़ख़्मी थिया। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात ग़लबो अता फ़रमायो। पोइ बि उहे मदीने जे मथां क़ाबिज़ न थिया। इन सूरत में बि भॼी हलिया विया। हिकिड़ो हमिलो हो जेको उन्हनि हमिलो कयो। पर अलाह ताला क़ुर पाक में फ़रमाए थो पियो त मुस्लमानो ॾिसो, रुॻो हिकिड़ी महबूब जी नाफ़रमानी कई आहे त केॾो नुक़सानु थिए थो पियो। पर जेके सॼी ज़िंदगी महबूब जी नाफ़रमानी में गुज़ारनि था, उनजो अंजाम छा थियो? तंहिं करे महबूब जी ग़ुलामी ज़रूरी आहे। अलाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।